मुझा दोस्तों, अल्हम्दुलिल्लाह इंतही खुशी जी गाल इहा है जो अल्हम्दुलिल्लाह हिन मदरसे मां जामिया फैजान कुरान सिद्दीकिया मां वक्तन फवक्तन अल्लाह पाक जे कुरान के याद करण वारा, हिफ्ज करण वारा हाफिज सगोरा तैयार थी रहा आहिनि। या अमा इलाइके वारन जे लाइ ऐं बिलखुसूस गोठ अब्दुल हलीम सुमरे वारन जे लाइ अल्लाह तबारक व तआला जे हिक अजीम नेमत जो उन्हनि जे गोठ में सुबह शाम अल्लाह करीम जे कुरान जी तिलावत जारी और सारी आ। यकीनन उवे खुश नसीब वालिदैन आहिनि जिन जा बचड़ा अल्लाह पाक जे कुरान के पंहिंजे सीने में समाइल था, सीने में सांडिल था। मुझा दोस्त, मां तहांजी खिदमत में अर्ज कयां त इहो अल्लाह जो कुरान हर के सीने में न समाइबो आ। अल्लाह पाक जो कुरान उन सीने में समाइबो आहे, उन सीने में जगह बनाईंदो आ जेको सीनो पाक ऐं मुतहर सीनो हूंदो आहे। ऐं महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त कल क़यामत जे ॾियारे हिकड़ा अहिड़ा माण्हू भी अल्लाह रब्बुल आलमीन जी बारगाह में ईंदा जिनखे अल्लाह तबारक व तआला जी ज़ात इज्जत जा ताज पाराईंदो। त जेकी महशर जे मैदान में हूंदा उवे पुछंदा ही केर आहिनि, नबी आहिनि, वली आहिनि, सिद्दीक, शहीद। गैब मां आवाज ईंदो, आए अहले महशर, हे उवे खुश नसीब वालिदैन आहिनि जिन दुनिया में पंहिंजे बचड़न के अल्लाह पाक जे कुरान जी तालीम ॾियारी। ऐं क़यामत जे ॾियारे अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बा बरकात हाफ़िज़ कुरान के, जेको कुरान जो हाफ़िज़ हुजे ऐं बा अमल हुजे, कुरान पाक जे बा अमल हाफ़िज़ खे रब्बुल आलमीन इजाजत ॾींदो त पंहिंजे खानदान मां 7 अहिड़ा माण्हू जेकी जहन्नम जा हक़दार हुजन उन्हनि के वठी आन, मां रब पाक तोखे इजाजत तो ॾियां त उन्हनि जी सिफारिश करे पाण सां गॾु बग़ैर हिसाब किताब जे जन्नत में दाखिल थी। मुझा दोस्त, अल्लाह तबारक व तआला जे बाने सां राज़ी थींदो आ, जे बाने के रब करीम पंहिंजो कुर्ब नसीब कंदो आ। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बा बरकात उनके कुरान करीम सां इश्क, ताल्लुक ऐं मोहब्बत नसीब फरमाईंदो। ऐं मां अर्ज कयो त कुरान पाक सीनन में जगह बनाईंदो आ। हजरत शेख अबू मोहम्मद बिन अब्दुल्ला रहमतुल्लाह ताला अलैहि वक्त जो कामिल वली अकमल वली थी गुजरियो आ। ऐं पाण हर साल रमजान अल मुबारक जे महीने में अल्लाह करीम जे कुरान जी मुझा दोस्त बुजुर्ग तिलावत कंदा। रमजान शरीफ जो महीनो आयो, हजरत शेख अबू मोहम्मद बिन अब्दुल्ला तैयारी कई ऐं मंजिल बुधान जे लाइ पान के शागिर्द के नुमाइंदे के नाइब जो इंतखाब न कयूं। संदन घर वारी ही जेका नाज़िरा कुरान पढ़ियल हुई उनके फरमायो त मां पढ़ा तो तू मुझो बुद्ध, जिते भी का गलती अचे त निशानदही कर। पान कुरान पाक जी तिलावत शुरू कयूं। प्यारा मुसलमान भाईरो, साईं जे घर वारे बुद्धि रहिया अल्लाह जो कामिल वली बानो हजरत शेख अबू मोहम्मद बिन अब्दुल्ला रहमतुल्लाह ताला अलैहि
अल्लाह पाक जे कुरान जी तिलावत फरमाए रहियो आहे घर वारी समात करे रही आहे जे वक्त में साईं अल्लाह जे कुरान जी तिलावत मुकम्मल कए आए मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो घर वारी कुरान पाक के बंद करे चुमी अखिन ते रखी करे फरमान लगी ओ शेख अबू मोहम्मद बिन अब्दुल्ला मो अवां जो कुरान ॿुधो आहे हाणे महिरबानी कयो अवां भी मुंहिंजो कुरान ॿुधो किथे का गलती हुजे किथे का मुंह में कमी कोताही हुजे त निशानदही कजा मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो साईं फरमायो तू त कुरान जे हाफिज़ा कोन आहे तोखे त कुरान याद न आहे फरमान लगे अल्लाह जा नेक माना अवां एड़े फैज़ वारे निगाह सां अल्लाह जे कुरान जी तिलावत कई आहे अवां जे ज़बान मां लफ्ज़ निकरंदा वया मुंहिंजे सीने में समाजे वया आहिनि अल्लाह पाक जो शुक्र आहे हाणे मां भी अल्लाह जे कुरान जी हाफिज़ा बणजे पई आहियां ई पाक सीना जिनमें कुरान पाक त समाइबो आहे यकीनन ये हाफिज़ सगोरा मुझा दोस्त मुबारकबाद जा हकदार आए लायक आहिनि जिनके अल्लाह तबारक व ताला जी जात बाबरकात पंहिंजे पाक कुरान जो हाफिज़ बनायो वा दुआ करो रब्बुल आलमीन तमाम सां सभिन के कुरान करीम सां सच्ची मोहब्बत नसीब फरमाए अल्लाह पाक तमाम सां के कुरान सां इश्क नसीब फरमाए मुझा दोस्त अल्लाह जो कुरान जी दामन सां जेको वापसता थींदो वा इहो अल्लाह जो कुरान अदना के आला बनाए छॾींदो वा मुझा दोस्त बुजुर्गो बदकार के नेकोकार बनाए छॾींदो आहे मुझा प्यारा दोस्त बुजुर्गो गुनाहगार के दुनिया जो इमाम बनाए छॾींदो वा अल्लाह पाक जे कुरान जी दामन सां जेको वापसता थींदो वा उनके दुनिया भी मिलंदी आ त कब्र हशर में उन जो बेड़ो पार थी पवंदो